नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। वनहनु अला ज़ालिका लमिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बलगल उला बिकमालिही कशफत तुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही। सल्लू सभई दिल जे मोहब्बत सा मदीने जे मिठड़े साईं ते बा आवाज़े बुलंद नमाज वारो दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सब खां पहिरियां ऐं मसूद गुज़ार जे उन्हनि नौजवाननि खे जमायत सगोरी खे ऐं ख़ुसूसन पंहिंजे बिरादरी में मुकर्रम हज़रत मौलाना अब्दुल लतीफ़ साहिब खे ऐं संदसि बिरादर हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ खे हिन अज़ीम शान कामयाब कॉन्फ्रेंस जे इनेकाद ते दिल जे गहराइन सां मुबारकबाद पेश थो करियां ऐं दुआ थो घुरां अल्लाह साईं इन्हनि सभिनी दोस्तनि जी हिन हिम्मत खे मेहनत खे ख़र्चो ताउन खे अल्लाह साईं पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। बयान बुज़ुर्गनि जा थी चुका आहिनि ऐं सिर्फ़ ऐं सिर्फ़ शहीदनि जो नालो लिखाइण आयो आहे। ॿुधो न, ऐं परे जो गुलू कोन आहियां, हिजे जो आहियां। बहरहाल हाणे बाक़ी जेके वेठा आहियो से उन्हनि खे हिकिड़ी मुअद्दिबाना दरख़्वास्त ऐं गुज़ारिश है त परे खां आयल मेहमान हज़रत मौलाना अब्दुल गफूर भुट्टो साहब सखर वारा उहे मौजूद आहिनि। उन जो बयान थींदो। हज़रत मौलाना गुल हसन ज़हूर साहब जो बयान थींदो। मुंहिंजा दोस्तो
जेके साथी बीठल है उनन के मौत दी बना दरखास्त है बराए करम वो वेह रहे साथी को भी है न माशाअल्लाह थोरो तवज्जो असाई तवा ईमान वारा भागन वारा थोरो गला दुर साहब असाई तवा ईमान वारा भागन वारा आयो असाई तवा ईमान वारा भागन वारा आयो असाई तवा ईमान वारा भागन वारा आयो की हिकड़ो पी पंजन पुटन में हिकड़े पुट के चवे तू मुंजो दादलो इयो पुट चोंदो यार आऊं भागन वारो आया पंजन भाइरन में जा बाबे साईं मुखे चयो त तू मुंजो दादलो आहीं आऊं भागन वारो आया हिकड़ो मुर्शिद हुजे हज़ारे मुरीद हुजन ऐं हज़ारे मुरीदन में जा मुर्शिद हिकड़े दे हथ रखे ते हज़ारन मुरीदन में जा तू मुंजो दादलो आहीं इयो मुरीद चोंदो खुश थींदो यार आऊं भागन वारो आया जो मुझे मुर्शिद साईं हज़ार मुरीदन में जा मुंह पे हथ रखियो है त आऊं साईं जो दादलो आया यो चोंदो यार आऊं भागन वारो आया हिकड़ो उस्ताद है हज़ार वाली जा शागिर्द आहिन ऐं हज़ार शागिर्दन में जा हिकड़े ते हथ रखे त तू मुंजो दादलो आहीं यो शागिर्द चोंदो यार आऊं दादलो आया उस्ताद जो आऊं भागन वारो आया कलमे पढ़ण वारो रब्बे काबा जो कसम दुनिया के अंदर करोड़ों इंसान रहंदा अल्लाह करोड़ इंसानन में ईमान वारन के तो चवे त तमामो रब जा दादला तवज्जो तमामो रब जा दादला हो तमामो रब जा महबूब हो कुर्बान जा यो नुक्तो समझो छाजेला रब जा दादला हो छाजेला रब जा दादला हो मुझा दोस्तों जाहिरी सूरत जेड़ी काफर के है एड़ी तो एड़ी सूरत अल्लाह से तो के मुखे दी है ब अखो रब साईं काफर के दी हुई ब अखो रब साईं ईमान वार के दी हुई मुझा दोस्तों बहुत अल्लाह साईं काफर के दी नहीं बहुत अल्लाह से ईमान वार के दी नहीं बहुत पैर अल्लाह से काफर के दी नहीं पैर अल्लाह से ईमान वार के दी नहीं अल्लाह तो फरमाए इन के लाए तमाम और रब जा दाता हो तमाजी निस्बत तमाजी संगत तमाजो ताल्लुक मुझे कायनात के नबी नबी के सरदार नबी हजरत मोहम्मद साहब दिल जब मोहब्बत सच सुभान अल्लाह दिल जब मोहब्बत सच सुभान अल्लाह पूरी कायनात के नबी में जा रब के दादले में दादलो नबी के कहे होयो तो मुझे दिल पर नबी नबी के सरदार नबी हजरत मोहम्मद होयो खुदा दी जात की कसम नबी सवाल लख नबी में जा दादले में दादलो नबी तो जो मुझे दिल पर नबी हज़ार उम्मतन में जा दादले में दादली उम्मत सोने मोहम्मद जी उम्मत है इन्हें जला फरमाई अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़-ज़ुलुमाति इलन नूर कर दे मोहब्बत सच सुभान अल्लाह फरमाए अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़-ज़ुलुमाति इलन नूर ईमान वालो तमाम अल्लाह का दात लायो वो अल्लाह की तमाम मोहब्बत है वो अल्लाह जो तमाम प्यार है उन्हें मोहब्बत की बड़ी निशानियां जो अल्लाह साईं तुझी मुझी चूंड यहूदी जी घर में जाना ईसाई जी घर में जाना हिंदू जी घर में जाना तुझी मुझी चूंड अल्लाह ईमान वाले घर में जा कई बरी के नबी जो उम्मती न बनाए उन नबी जो उम्मती बनाए जो गुरु नबी न बल्कि नबी जो सरदार नबी है उन नबी जो गुलाम बनाए जिको आयो तो सबसे का बाद में है मकाम शान में सबसे का मथी है उन पैगंबर जो उम्मती बनाई जिको आयो तो सबसे का बाद में जन्नत में सबसे का पेरा भी दो दी जगत मुझे अल्लाह कुरान में फरमाई वलिल्लाहिल इज्जतु वलिरसूलिही वलिलमुमिनीन वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून अल्लाह
तो फरमाए मु अल्लाह वट जे कदे इज्जत वारे को जातिल पर नबी तो मुहम्मदुर रसूलुल्लाह जा गुलाम आइन तो मुहम्मदुर रसूलुल्लाह जा उम्मती आइन इने जे करे इने इज्जत तो के मुखे दुनिया में पवे या न पे पर रब्बे काबा जो कसम मैदान क़यामत में जरूर पतो पवंदो अल्लाह रब्बुल इज्जत तो के मुखे केडियो इज्जत तुरी न्यू आइन दुनिया जे अंदर जेकी नबी पैगंबर रसूल आया मैदान क़यामत में नबी हुंदा ओए पैगंबर रसूल हुंदा ओए उम्मत हुंदियो कायनात जे नबी फरमाया मैदान क़यामत में सब नबी रोंदा पानी जात जान के लाए रब्बे काबा जो कसम कायनात जो नबी रोंदो तो मो गुनाहगार उम्मत के लाए इने जे करे तुझे मुझे दिल जंदर अगर सोने मुहम्मद रसूलुल्लाह जी मोहब्बत है अल्लाह रब्बुल इज्जत इने मोहब्बत करे तुझे मुझे मथा जहन्नम जी बांध बांध जन्नम जो तू हराम करे जन्नत जो वारिस बनाए छड़ी दो इने जे करे के जमा भर के चयो दिल के कुलूब में है मोहब्बत हुजूर की दिल के कुलूब में है मोहब्बत हुजूर की पाएंगे रोज हशर शफाअत हुजूर की दिल जे मोहब्बत सा सुभान अल्लाह दिल जे मोहब्बत सा हजरत मौलाना गुल्ला साहब जी पहुंची चुका है मुझे आखिरी बयान का जुमला मुझे आखिरी ना बयान का आखिरी जुमला ताला समझ में अच्छा भाई ना दिल जे मोहब्बत सा सुभान अल्लाह खुदा जो कसम तमा जेके आया हो अल्लाह अल्लाह जे रसूल की मोहब्बत में आया है तमा पंजो नींदू इने जे करे फिटायूं तमा पंजा घर में नरम बिस्तरा इने जे करे छजा तो खुदा राजी थिए मदीने में सोनो मुस्तफा राजी थिए दिल जे मोहब्बत सा सुभान अल्लाह ये नियत खणी दान ये नियत खणी दान ये नियत खणी दान ये नियत खणी ईंदा हर वडो नंढो जलसो तवा जे लाए निजात जो भी सबब बनबो त तवा जे लाए हिदायत जो भी सबब चमन वाले छा चयो जिनके कुलूब में मोहब्बत हुजूर की कुलूब माने दिल जिनके कुलूब में है मोहब्बत हुजूर की अब तवाने दिल में कायनात नबी की मोहब्बत है या कोई गला दुरसा जिनके कुलूब में है मोहब्बत हुजूर की पाएंगे रोज़े हशर शफाअत हुजूर की इससे बढ़ के उनकी बड़ाई और क्या इससे बढ़ के उनकी बड़ाई और क्या कि दी सारे अंबिया ने बिशारत हुजूर की रब्बे काबा जो कसम अल्लाह बेटा तोखे मुखे दी की इज्जत मिली हुई न वो इज्जत बिरादर जे करे नाय मिली मुल्क जे करे नाय मिली कोठे देश करे नाय मिली वो इज्जत तोखे मुखे उस समय माल जे करे नाय मिली रब्बे काबा जो कसम अल्लाह बेटा तोखे मुखे जे करे इज्जत मिली हुई न सोने मुहम्मद रसूलुल्लाह जे जात जे करे मिली हुई न सोने मुहम्मद रसूलुल्लाह जे संगत निस्बत जे करे मिली हुई न इन जे करे के चमन भर के जो निस्बत मुस्तफा भी बड़ी चीज है निस्बत मुस्तफा भी बड़ी चीज है जिसकी निस्बत नहीं उसकी बख्शिश नहीं खुद खुदा ने अपने नबी से ये फरमा दिया जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं लखन के तादाद में मुसलमान जेके रोडन ते निकता आसिया मलून जे खिलाफ साईं जी नची चुका है माशाअल्लाह तवज्जो निकरण वारन में अच्छे जाने वाला पोड़ा नंढड़ा पारड़ा अमीर गरीब बनिमाजी बेनिमाजी दाढ़ी वाला बेदाड़िया उन्हें खाने कदे पूछो तो वने छजेलाई निकतो ही उन जो जवाब इहो ही हो साईं कायनात जे नबी जे मोहब्बत में रोडन ते निकता आहियूं यो निकरण रब के केडो न बड़ियो हुंदो केडो न बड़ियो हुंदो
असां इज्तिमा जे तवस्सुस सां मुतालबो करण था चाहियूं त असांखे न मानी खपे न पाणी खपे, आसिया जी फाई खपे। थोरो ॻाल्हायो सां, असांखे न मानी खपे न पाणी खपे, असांखे आसिया जी छा खपे? आसिया जी फाई खपे। ॿुधो, तवज्जो तवज्जो। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं बिलावल भुट्टे खे खटपट ॻाल्हाए, यकीनी ॻाल्हि आहे पीपला ऐलान कंदा निकिरी अचो सुभाणे टंडो हलाए ने मुज़ाहिरो करणो आहे। हिकिड़ो जेकॾहिं पंहिंजे पाण खे सजाए ताऊं पीपी जो जालो आहियां, उहो जेकॾहिं हुजे ॻोठ हर कोन खे लान तान कंदो, ऐसा बिलावल साहब जी गुस्ताखी थी है, तू हिते वेठो न न हर को चवंदो तू कूड़ो आहीं, तू गद्दार आहीं, तू बिलावल से सच्चो न आहीं। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं पगारे साईं बि गुस्ताखी करे, यकीनी ॻाल्हि आहे उनजी जमायत चवंदी निकिरो रोडनि ते, छो जो पगारे साहब जी गुस्ताखी थी है। हिकिड़ो हुर मुजाहिद वेठो पंहिंजे घर रहे, वेठो पंहिंजे औकात ते न वेंदो, दुनिया उनखे चुठ कंदी, दुनिया उनखे तबसरा कंदी। भेण पगारे जो मुरीद आहीं, माण्हू पगारे खे खटपट ॻाल्हायो आहे, तू हिते वेठो आहीं। मुंहिंजा दोस्तो अल्लाह न करे जेको माण्हू जेकॾहिं काइद में हज़रत मौला फज़लुर रहमान जी तौहीद थो करे, मुंहिंजा बुज़ुर्ग मूंखे चवंदा निकिरी अचे, पर जेकॾहिं आऊं घर हुजां माण्हू मूंखे ताना ॾींदा, मेणा ॾींदा, सदाई जमियत जो वेठो घर रही, तू कूड़ो आहीं, तू जमियत जो न आहीं, तुंहिंजी मौला सां मोहब्बत न है। ओ मुंहिंजा दोस्तो, कायनात जे नबी पे सफरन कलम पढ़ियो है, पीपला हुजन, इंगला हुजन, पागारे जा मुरीद हुजन, शिया हुजन, सुन्नी हुजन, बरेलवी हुजन, देवबंदी हुजन, सफरन कलम पढ़ियो है ऐं रोड ते अची कायनात जे नबी जे दुश्मनन जे खिलाफ नारा है, फर्ज़ आइन थो सोने मोहम्मद जे मोहब्बत में रोड ते निकरी अचण फर्ज़ आइन है। ऐं असां मुतालबो था करियूं ऐसी ताईं सुख जो साण न खणंदासूं जेसी ताईं आसिया खे फाई न ॾिनी वञे। ऐं ॾिसो पिया ॾाढी ख़ुशी थी है, मुशर्रफ तड़पे पियो, रोए पियो, तड़पे पियो, रोए पियो। ॿियो त थियो कुदरती अहिड़ी बीमारी लगी है, कुदरती अहिड़ी बीमारी लगी है जेका बीमारी लखन मंझां हिकिड़ी थी लगे। ॿियो त थियो अहिड़ी धप पयसि जो डॉक्टर बि बीह नथा सघनि। आऊं त चाहां थो त अञा कुझु हयाती मिलेसि। छा ख्याल आहे? तड़पे मरे, ॿियो त छा कर थुप मंझां इंजेक्शन असर नथी करे, दवा असर नथी करे, गोरी असर नथी करे, अल्लाह न करे मूजी बीमारी कैंसर जी है, कैंसर वाले के माण्हू इंजेक्शन हणंदो सुई जी इंजेक्शन लगी, सुई लगी 5 कलाक 6 कलाक आराम में, पर रब एड़ी बीमारी ॾेई छॾी आहे। चयो बि कि सही मुंहिंजे सॼे जिस्म में बाहि पई करे, कीअं न बरे तुंहिंजे जिस्म में बाहि, तो बि शागिर्दनि जे मथां बम वसाया, न्याणियुनि जे मथां तो बम वसाया, आलिमनि खे तो शहीद करायो। ऐं रब जो कानून है, कुर्बान वञे रब जे कानून है। जेॾो वॾो ज़ालिम एॾी वॾी ढिर असांजो हिकिड़ो पठाण आहे, उहो थोरो जज़्बा दिए ही छा आहे? अलाह साईं पकड़ नथो करे मुशर्रफ जो, अलाह साईं पकड़, अलाह साईं मुशर्रफ जी पकड़ नथो करे, अलाह साईं मुशर्रफ जी पकड़ नथो करे। जलाल मस्जिद जा कारकुन शहीद थिया, तालिब शहीद थिया, हाणे पोइ तड़पे ही छा पियो थिए मूंसां, ही छा पियो थिए मूंसां। ओ इमरान खान, आइने के खान न चो महिरबानी, अल्लाह जे वास्ते इमरान सोनू वज़ीर वाह सोनू वज़ीर मिलियो आहे। गाड़ी वठंदा आहिनि, गाड़ी नई गाड़ी वठंदा पोयां फाटल जुती बदी छॾी आहे। अब भाई छा आहे नज़र जे करे हिकिड़ो फ़ाइदो थो इमरान जे वज़ीर आज़म थियण में, जाम मुल्क खे नज़र कर लगे, मुल्क खे नज़र कर लगे। इंशाअल्लाह इमरान
कुरान मथे ते रखी चवां थो रब जे पकड़ खां बची न सघंदे ऐं रब खां दुआ था करूं अल्लाह सां तुंहिंजी पकड़ असां सभिनीनि खे हिन सभिनीनि खे ॾेखारे आमीन चो आमीन चो रब फरमाए तबरत यदा अभी लहब तबरत यदा अभी लहब अल्लाह तो फरमाए अबू लहब जा हथ हलाक थियन अबू लहब रब पान हलाक थिए रब तो चवे छो इन अबू लहब कायनात जे नबी जी गुस्ताखी कई तौहीद कई जेको कायनात जे नबी जी गुस्ताखी करे थो रब ने जा हथ हलाक कर दो जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह हे हुया असांजा